प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो हलनि में हिकिड़ियूं नंढड़ियूं ओताकूं हूंदियूं ऐं जा चङा माण्हू वेहंदा हुया। अॼु असांजे हिन ओताक जो मेज़बान आहे इमरान भाई ऐं इमरान भाई जी महिरबानी सां अॼु सभु पाण गॾु थिया आहियूं। हैदराबाद बाईपास वटि अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर ठहियो आहे। माना इहे इमरान भाई जे तरफ़ां आज्ञा ॾींदो असांखे उस्ताद। हाणे ॿुधो ॿुधायां तव्हांखे पंहिंजा पता पाण आया ॿुधो करे सॼो नालो ख़ातिमा निर्वार आहियूं जंहिं जाइ ते सुवा अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर पर की आयसि मिलण लाइ आयसि खोल कर बिस्मिल्लाह। हाँ हाँ वाह वाह। सिंध अंदर हर शइ जो हले जो सस्तो रेट जिंदाबाद अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर जा ही फ्लैट जिंदाबाद। ये एक बिल्कुल यूनिक किस्म की एक प्रोजेक्ट हमने बनाया है कि जहाँ पे तकरीबन 600 फ्लैट्स हैं और हर फ्लैट कॉर्नर फ्लैट है। हैदराबाद हुआ ही हवादार शहर आहे। कीअं पिया ॾिसो ये कचहरी है अब्दुल्ला स्पोर्ट जो मेज़बान आहे असांजो। पिछली जॾहिं शादी जा ॾींहं हूंदा आहिनि हिकिड़े ई चुल्हा पचंदा आहिनि ख़बर न हूंदी आहे त घर कंहिंजा पचाए केर थो। ये बाथरूम में दे ये आशूम ये बाथरूम में दे भाव वक्त में दे हासिल कोन थी छा बि करे हासिल। वाह वाह। इमरान भाई जेको हिन ओताक जो धनी आहे उन असांखे चङी तरह ॿुधायो त हर फ्लैट जेको आहे उहो अहिड़े तिर्ज़ ते ठाहियो वियो आहे त ॼण कार्नर जो फ्लैट आहे। यू हैप्पी फ्रेंड आही मां लफ़्ज़ चवां तोखे वेलकम वारा यार नमक लुक मां न लुट कर पास नहीं क्या न जागी रानी तमाम झूनो सुगड़ा है। आगी हिदायत लाया मुको बाबू बने कया हकीकत हिन हाल जी बाबरा ता त बुधन में हाणे बरकत फ़कीर वेठ ॿुधूं।